नाज़रीन, राइस केनाल ऐं वारा बैराज मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जी खोट सबबि सारियल फसल जी पोखाई बि न थी सघी आहे, जंहिं करे हारी ऐं आबादगार कर्ज़ी ऐं कंगाल थी विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे हाकिम ख़ासकेली। कंबर राइस केनाल ऐं वारा बैराज मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणीअ जी शदीद खोट सबबि सारियल फसल जी पोखाई न थी सघी आहे, जंहिं करे हिते ॾुकार वारी सूरत-हाल पैदा थी वई ऐं हितां जा हारी आबादगार कर्ज़ी ऐं कंगाल बणिजी विया आहिनि। सिंध सरकार जी नाहली ऐं इरिगेशन जी करप्शन पाणीअ जी सही नमूने विर्छ न हुजण करे राइस केनाल ऐं वारा बैराज मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे पुछड़ीअ में पाणी न पहुची सघियो आहे ऐं मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे तरे मां वरी उॾामी रही आहे त वरी ॿिए पासे हज़ारे एकड़ ज़री ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। उन सिलसिले में हारी आबादगारनि जो आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एडी ज़मीनूं गैराबाद थियूं मजमूई ऐं वारा केनाल मां जेके निकिरंदड़ शाख़ुनि, मुंहिंजे ख़्याल में 10-12 शाख़ुनि, इन 10-12 शाख़ुनि जी ऐं 80-90 हज़ार ज़मीन एकड़ गैराबाद थी आहे, यानी अरबे रुपयनि जो इन मिसकीन माण्हुनि जो ऐं नुक़सानु थियो आहे। ऐं हिते लखनि किरोड़नि जा पोखियल ॿिज सड़ी विया आहिनि, रुतल साड़ियूं सड़ी वियूं आहिनि, यानी अॼु पवारो शाख में पाणी जी फुड़ी बि कोन्हे का। ऐं हिते ॼाणी वाणी ऐं सिंध में ऐं पाणी जी खोट पैदा कई वई। इन खोट जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे, इरिगेशन अमलदारनि खे, हितां जे MNA खे, हितां जे MPA खे ऐं असीं उन्हनि खे करार पिया ॾियूं। तमामु माना हिते जेको आहे न ॾुकर थटियल इलाइक़ो आहे, तमामु ॾुकर थी वेंदो, छो जो हीउ इलाइक़ो सिर्फ़ु फसल सारियल ते आहे। तमामु तकलीफ़ घणी आहे, हज़ारे किरोड़नि रुपए जा नुक़सान थी विया आहिनि। माण्हू जेके हिते लॾ पलाण करे रहिया आहिनि। पवार शाख में अॼु ताईं ॾिसो था सेप्टेंबर त बि पाणी न आयो आहे। हाणे सरव जे लाइ पाणी असां इरिगेशन अमले खे चवंदा, सरव जो पाणी जो असां कणक जी त पोखाई कयूं न, माल मरी आहे ऐं तड़ करण लाइ माण्हू खे पाणी कोन्हे, पीअण लाइ पाणी कोन्हे को। माण्हू जेके हेॾे पहुते ॾिसंदा कारोबार ते, इन ॾिसंदो सूरत हाल तमामु बदहाल आहे। तकलीफ़ आहे जेको बि किरोड़नि अरबनि जो नुक़सानु थी वियो, ॿिज विया, फसल विया, हर शइ ख़तमु थी आहे। हाणे असांजो गुज़ारो किथां थिए? असांजो इहो ई अर्ज़ु आहे त असांखे मुआवज़ो मिलियो वञे, जंहिं ते असांजी परेशानी ख़तमु थिए। जेसि ताणी असांजो चेट थिए तेसि ताणी असां पंहिंजा बचा पालियूं। असांखे तमामु तकलीफ़ आहे। इहो ई असांजो अर्ज़ु आहे त असांखे मुआवज़ो मिले। बचा बुख ते वेठा आहिनि, असां लखनि जा ॿिज विधा आहिनि व्याज ते वठी। असांखे हुकूमत मुआवज़ो ॾिए, व्याजनि जा 3-4 लखनि जो ॿिज आहे, 2 लख असां ते व्याज आहे। असां ग़रीब वञूं काॾे? असांजो MNA असांखे मुआवज़ो ॾिए, नाज़र मक्सी असांखे मुआवज़ो ॾिए, सरदार खान असांखे मुआवज़ो ॾिए, मुराद अली शाह असांखे मुआवज़ो ॾिए, इमरान खान ॾिए। असां ग़रीब बचा काॾे कयूं? अहिड़ी सूरत हाल में सिंध सरकार ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि मथां ज़िम्मेवारी आहे थिए थी त हू मुतासिर थियल हारी आबादगारनि जा कर्ज़ माफ़ करे उन्हनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे त जीअं हू बुख ऐं बदहालीअ खां बची सघनि। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ासकेली, आवाज़ न्यूज़ कंबर।